ओम शांति। अॼु जी मुंहिंजे तारीख़ आहे 23/5/2024। सभु मेरा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार, तव्हांखे कॾहिं बि विघ्न रूप न ठहिणो आहे। अंदर में कोई कमी हुजे त हुनखे कढी ॾियणो आहे। इहो ई समय आहे सचो हीरो ठहिण जो। बाबा असांखे कल्ह बि चई न असांखे हीरो ठहिणो आहे। अॼु बि बाबा चवनि था तव्हांखे कॾहिं विघ्न रूप न ठहिणो आहे। पंहिंजे अंदर जो कमी आहे उहो कढी ॾियो। असांखे सचो हीरो ठहिणो आहे। प्रश्न कंहिं ॻाल्हि जी डिफेक्ट ईंदी आहे त आत्मा जी वैल्यू घटि लॻंदी आहे, घटि थियणु लॻी वेंदी आहे। तर पहिरियों डिफेक्ट ईंदो आहे अपवित्रता जो। जॾहिं आत्मा पवित्र आहे त हुनजी ग्रेड ॾाढी ऊची आहे। उहो अमूल्य रतन आहे, नमस्ते लाइक़ु आहे। इम्प्योर जो थोरो बि डिफेक्ट वैल्यू खे ख़तमु करे ॾींदो। हाणे तव्हांखे बाप समान एवर प्योर हीरो ठहिणो आहे। हाणे असांखे बाप समान एवर प्योर हीरो ठहिणो आहे। बाबा आया आहिनि असांखे आप समान पवित्र ठाहिणु। पवित्र ॿारनि खे ई हिकु बाप जी यादि सताईंदी। बाप सां अटूट प्यारु हूंदो, कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदा, ॾाढा ई मिठा हूंदा। ओम शांति, डबल ओम शांति बि चई सघंदा आहिनि। ॿार बि ॼाणंदा आहिनि ऐं बाप दादा बि ॼाणंदा आहिनि। ओम शांति जो अर्थ आहे मां आत्मा शांति स्वरूप। बराबरि शांति जो सागर, सुख जो सागर, पवित्रता जो सागर बाप जी मां संतान आहियां। शांति, सुख, पवित्रता जी सागर बाप जी मां संतान आहियां। पहिरियों आहे पवित्रता जो सागर। पवित्र ठहिण में मनुष्य खे तकलीफ़ थींदी आहे ऐं पवित्र ठहिण में ॾाढी ग्रेड्स आहिनि। हर हिकु ॿार सम्झी सघंदो आहे। इहे बि ग्रेड्स वधंदी वेंदी आहे। हाणे असां संपूर्ण ठहिया न आहियूं। किथे न किथे कोई न कोई कंहिं प्रकार जी डिफेक्ट ज़रूरु आहे। पवित्रता में ऐं योग में किथे न किथे डिफेक्ट आहे। बाबा चवनि था देह अभिमान में अचण सां ई डिफेक्टेड थींदा आहियूं। कोई में जास्ती, कोई में कम डिफेक्ट थींदी आहे। क़िस्म क़िस्म जा हीरा हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइ मैग्नीफाइंग ग्लास सां ॾिसबो आहे। बाबा चवनि था क़िस्म क़िस्म जा हीरा हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइ मैग्नीफाइंग ग्लास सां ॾिसबो आहे। जीअं वो जड़ हीरा, ये चैतन्य हीरा। त जीअं बाप जी आत्मा खे सम्झबो आहे उहा आत्माउनि खे बि सम्झणो हूंदो आहे। जीअं बाप जी आत्मा खे सम्झबो आहे उहा आत्माउनि खे अर्थात ॿारनि खे बि सम्झणो हूंदो आहे। इहे रतन आहे। रतन बि सभु नमस्ते लाइक़ु आहिनि। मोती, माणिक, पुखराज आदि सभु नमस्ते लाइक़ु आहिनि। इन करे सभु वैराइटी विझी छॾंदा आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार त आहिनि। सभु सम्झंदा आहिनि बेहद जो बाप अविनाशी ज्ञान रत्न जो जौहरी आहे। सम्झंदा आहिनि बेहद जो बाप अविनाशी ज्ञान रत्ननि जो जौहरी आहे। उहो हिकु ई आहे। जौहरी बि उन्हनि खे ज़रूरु चईंदासीं। अविनाशी ज्ञान रत्ननि जो जौहरी आहे, उहो हिकु ई आहे। जौहरी बि उन्हनि खे ज़रूरु चईंदासीं। ज्ञान रत्न ॾींदा आहिनि, पोइ रत बि ज़रूरु जौहरी आहे। उहो बि रत्ननि जी वैल्यू खे ॼाणंदा आहिनि। जवाहरातनि खे सुठी रीति मैग्नीफाई ग्लास सां ॾिसबो आहे न। इन में केसि ताईं डिफेक्ट आहे, इहा कहिड़ो रतन आहे, केसि ताईं सर्विसेबल आहे, इन में केसि ताईं डिफेक्ट आहे, इहे कहिड़ो रतन आहे, केसि ताईं इहा सर्विसेबल आहे। ये सभु चीज़ूं आत्मा रतन में ॾिसबियूं आहिनि। इन में छा डिफेक्ट आहे, कहिड़ो रतन आहे, केसि ताईं सर्विसेबल आहे। दिलि थींदी आहे रतननि खे ॾिसण जी। अच्छा सुठो रतन हूंदो त उनखे ॾाढो प्यार सां ॾिसंदासीं। इहे ॾाढो सुठो आहे, इनखे त सोने जी डिॿे में रखिणो खपे। पुखराज आदि खे सोने जी डिॿे में न रखंदासीं। हिते बि जीअं बेहद जे रतन ठहींदा आहिनि।
हर हिकु पंहिंजी दिलि सां ॼाणंदो आहे मां कंहिं प्रकार जो रतन आहियां। असां में कोई डिफेक्ट त न आहे। जीअं जवाहरातनि खे सुठी रीति ॾिसबो आहे न, उहा हर हिक खे ॾिसणो पवंदो आहे। तव्हां त आहियो ई चैतन्य रत्न, त हर हिक खे पंहिंजे खे ॾिसणो आहे। असां केसि ताईं सब्ज परी नीलम परी ठहिया आहियूं। जीअं फूलनि में बि कोई गुलाब, कोई सदा गुलाब, कोई कीअं हूंदा आहिनि, तव्हां में बि नंबरवार आहिनि। जीअं फूलनि में बि कोई सदा गुलाब, कोई कहिड़ो हूंदो आहे, त तव्हां में बि बाबा चवनि था नंबरवार आहिनि। हर हिकु पंहिंजे खे सुठी रीति ॼाणे सघंदा आहियो। असांखे ॾिसो सॼे ॾींहुं, पंहिंजे खे ॾिसो सॼे ॾींहुं छा कयो। बाबा खे केतिरो यादि कयो, त पंहिंजे खे सॼो ॾींहुं जाचो कि मां सॼो ॾींहुं छा कयो, बाबा खे केतिरो यादि कयो। इहे बि बाबा चई ॾींदा आहिनि कि गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप खे यादि करो। बाबा नारद खे बि चईंदा आहिनि, बाबा नारद जो बि चयो अथई पंहिंजी शक्ल त ॾिसो। इहे बि दृष्टांत आहे न, तव्हांजो ॿार आहियो, हिकु हिकु खे पंहिंजे खे सुठी रीति ॾिसणो आहे, जांच करणी आहे कि जीअं बाप द्वारा असां हीरा ठाहींदा आहियूं, उन सां असांखे केतिरो लाभ आहे। ॿियो कोई तरफ़ वृत्ति त न वेंदी आहे। केसि ताईं मूं में दैवी सुभाउ आहे। सुभाउ बि मनुष्य खे ॾाढो सताईंदो आहे। हर हिक खे टियों नेत्र मिलियो आहे, उन सां पंहिंजी जांच करणी आहे। केसि ताईं मां बाप जी यादि में रहंदो आहे, केसि ताईं मुंहिंजी यादि बाप खे पहुचंदी आहे, केसि ताईं मुंहिंजी यादि बाप खे पहुचंदी आहे। उन्हनि जी यादि में रही रोमांच खड़ा थी वञणु खपनि। परंतु बाप ख़ुदि चईंदा आहिनि माया जा विघ्न अहिड़ा आहिनि जो ख़ुशी में अचण ई न ॾींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां सभु पुरुषार्थी आहियूं। रिज़ल्ट त पिछाड़ी में निकिरंदी, पंहिंजी जांच करणी खपे। फ्लो आदि हाणे तव्हां कढी सघंदा आहियो। हिकदमि प्योर डायमंड ठहिणो आहे। अगरि थोरो बि डिफेक्ट हूंदो त सम्झदा असांजी वैल्यू बि कम थी वेंदी। इन करे पंहिंजे पाण खे फ्लोलेस ठाहिणो आहे। कोई बि कमी कमज़ोरी, विकार, बुराई, कोई बि संकल्प बि न हुजे। रतन आहिनि न, बाप त सम्झाईंदा आहिनि ॿार एवर प्योर वैल्यूबल हीरो ठहिणो आहे। पुरुषार्थ कराइण लाइ भिन्न भिन्न प्रकार सां बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि। अॼु योग जे समय विच में बाप दादा संभली सां उथी करे सभा जे विच में चकर लॻाई, हिकु हिकु ॿार सां नैन मुलाक़ात कई। बाबा अॼु छो उथियो, ॾिसण लाइ कि केरु केरु मुंहिंजो सर्विसेबल ॿार आहे। छो जी काथे कोई वेंदो आहे त बाबा बि उथी करे हिकु हिकु खे ॾिठईं, इन में छा गुण आहे, इन जो केतिरो लव आहे बाबा सां गॾु। सभु ॿार सम्मुख वेठा आहिनि त सभी ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। परंतु इहे त ज़रूरु आहे न, नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई प्यारा लॻंदा। ॾिसो बाबा पूरे 5000 साल में हिकु बार हेठि अची करे असां आत्माउनि सां मिलंदा आहिनि न। जीअं त बाबा जी सभु आत्मायूं आहिनि न, बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजी सभु आत्मायूं आहिनि, त मुंहिंजी जीत सां कहिड़ो लॻाव हूंदो आहे। त बाबा खे बि शुद्ध मोह चईंदा न, बाबा चईंदा आहिनि मूंखे तव्हां ॿारनि में बि शुद्ध मोह आहे न। असां बाबा खे छॾे करे मथां खां हेठि ईंदा आहियूं पाठ वॼाइण, पोइ बाबा एॾे समय खां पोइ असां आत्माउनि सां मिलंदा आहिनि त बाबा खे बि केॾो सुठो लॻंदो आहे। लेकिन नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई प्यारा लॻंदा। बाप खे त मालूम आहे छा छा कंहिं में डिफेक्ट आहे। छो जंहिं तन में बाप प्रवेश कयो अथई उहो बि पंहिंजी जांच कंदा आहिनि। छो जी जंहिं त बाबा खे पतो लॻी वेंदो, ब्रह्मा बाबा बि जांच कंदा आहिनि। इहे ॿई बाप दादा इकट्ठा आहिनि त जेतिरो जो ॿियनि खे सुख ॾींदो आहे, कोई खे दुख न ॾींदो आहे, उहो छिपी न रही सघंदा आहिनि। गुलाब मोतिया कॾहिं छिपी न रही सघंदा।
बाप सभु कुझु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पोइ ॿारनि खे चईंदा आहिनि मामे कम यादि करो त तव्हां में जेकी खाद आहे उहा निकिरी वेंदी। ॾिसो बाबा त असांखे तरीक़ो ॿुधाए छॾियो अथई की मूंखे हिन रीति यादि करे मूंसां वरसो वठी सघंदा आहियो, मिली सघंदा आहियो। हाणे त उहो ॿारनि जे मथां आहे केरु केतिरो करे थो। त बाबा चवनि था बाबा चईंदा आहिनि कोई छिपी न सघंदा आहिनि, गुलाब मोतिया कॾहिं छिपी न सघंदा आहिनि। बाप सभु कुझु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पोइ ॿारनि खे चईंदा आहिनि मामे कम यादि करो त तव्हांजी आत्मा मां खाद निकिरंदी। यादि करण समय सॼे ॾींहं में जो कुझु कयो उहो बि ॾिसणो आहे, मूं में छा अवगुण आहे जो बाबा जी दिलि ते मां एतिरो न चढ़ी सघंदी आहियां। त पंहिंजे पाण खे जाचो की मूं में छा अवगुण आहे जो मां बाबा जी दिलि ते एतिरो न चढ़ी सघंदी आहियां। दिलि ते चढ़ंदो सो तख़्त ते चढ़ंदो। मूं में छा अवगुण आहे जो बाबा जी दिलि ते न चढ़ी सघंदा आहियूं। दिलि ते चढ़ंदासीं हाणे त ई त तख़्त ते बि वेही सघंदासीं न। जो बाप उथी करे ॿारनि खे ॾिसंदा आहिनि असांजे तख़्त जा वासी केरु केरु आहिनि। दिलि तख़्त जा मुंहिंजे दिलि में रहण वारी कहिड़ी कहिड़ी आत्मा आहे। जॾहिं समय नज़दीक ईंदो त ॿारनि खे झटि मालूम पइजी वेंदो असां केसि ताईं पास थींदासीं। नापास थियण वारनि खे पहिरों खां ई मालूम पइजी वेंदो की असांजा मार्क्स कम हूंदा। तव्हां बि सम्झंदा आहियो असांजा मार्क्स त मिलणा ई आहिनि। असां स्टूडेंट आहियूं कंहिंजा, बाबा जा, भॻवान जा स्टूडेंट आहियूं। ॼाणंदा आहियो उहो हिन दादा द्वारा असांखे पढ़ाइनि था त केतिरी न ख़ुशी हुजणी खपे। बाबा असांखे केतिरो प्यारु कंदा आहिनि, केतिरो मिठो आहे, तकलीफ़ कोई बि न ॾींदा आहिनि। त बाबा हिन दादा द्वारा असांखे पढ़ाइनि था त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बाबा पुछे न तव्हां कंहिंजा स्टूडेंट आहियो। बाबा असांखे केतिरो प्यारु कंदा आहिनि न। बाबा असांजो बाबा केॾो मिठो आहे। तकलीफ़ त कुझु बि न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं खाओ पीओ घुमो ऐं चकर खे बि यादि करो। पढ़ाई कोई जास्ती त न आहे न, सिर्फ़ु इहे ई त आहे, चकर खे यादि करो, मूंखे यादि करो। एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे, अहिड़ो असांखे ठहिणो आहे। और लक्ष्मी नारायण जो चित्र रखी छॾियो, घड़ी घड़ी उनखे ॾिसो की असांखे अहिड़ो ठहिणो आहे। त अहिड़ो ठाहिण लाइ पोइ दैवी गुणनि जी एम ऑब्जेक्ट आहे। तव्हां दैवी गुण धारण करे इन जहिड़ा पवित्र ठहींदा आहियो तॾहिं ई माला में पिरोइण लाइक़ु ठहींदा आहियूं। असां पवित्र रही करे दैवी गुण धारण करे इन्हनि जहिड़ा पवित्र ठहींदा आहियूं तॾहिं माला में असां पिरोइजी सघंदासीं। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, ख़ुशी थींदी आहे न। बाबा ज़रूरु आपसमान प्योर नॉलेजफुल ई ठाहींदा। इन में पवित्रता सुख शांति सभु अची। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे आपसमान प्योर नॉलेजफुल ठाहींदो आहे। इन में पवित्रता सुख शांति सभु अची वई। त श्री बाबा त आहे ई पवित्रता ई सुख शांति जननी आहे। त बाबा चईंदा आहिनि मूं जहिड़ो प्योर नॉलेजफुल ठाहो त हिन में पवित्रता सुख शांति सभु अची वई। कॾहिं कोई बि परिपूर्ण न ठहियो आहे, अंत में ठहिणो आहे। हुन जे लाइ पुरुषार्थ करिणो आहे। बाबा खे बि सभी प्यारु कंदा आहिनि न। बाबा चई करे त दिलि ई खिली वेंदी आहे। बाबा चईंदे ई दिलि ई खिली वेंदी आहे। बाप सां वरसो केतिरो भारी आहे न। सवाइ बाप जे ॿियो कोई बि दिलि में न ईंदो। सवाइ बाबा जे कोई बि असांजे दिलि में न अची सघंदो।
त बाबा चई करे दिलि ई खिली वेंदी आहे। जीअं त बाबा सां वरसो केतिरो भारी आहे, सवाइ बाप जे ॿियो कोई बि दिलि में न ईंदो। बाप जी यादि ई ॾाढी सताइणी खपे, बाबा जी यादि ई ॾाढी सताइणी खपे असांखे। बाबा 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 ॾाढो प्यार सां बाप खे यादि करिणो आहे। राजा जो ॿारु हूंदो त उनखे राजा ई जो नशो हूंदो। हाणे त राजनि जो मान ई न आहे। जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट हुई त उन्हनि जो ॾाढो मान हुयसि, सभु उन्हनि खे सलाम भरंदा हुयसि सवाइ वाइसराय जे, बाक़ी सभु नमन कंदा हुया राजाउनि खे। हाणे उन्हनि जी गति छा थी वई आहे इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो कि कोई आका अची करे राजा ई पद न वठंदा, मतिलबु बाबा वटि अची करे जेका हितां जा राजा आहिनि उहे बाबा वटि अची करे राजा ई न वठंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि मां ग़रीब निवाज़ आहे, ग़रीब झटि बाप खे ॼाणे वठंदा आहिनि, सम्झंदा आहिनि इहे त सभु कुझु उन्हनि जो ई आहे, उन्हनि जी श्रीमत ई असां सभु कुझु कंदासीं। उन्हनि खे त पंहिंजो धन जो नशो रहंदो आहे, इन करे उहे हीअं न चई सघंदा। इन करे बाप चवंदा आहिनि मां त ग़रीबनि जो ई आहियां, जो पंहिंजो सभु कुझु मुंहिंजो सम्झंदा आहिनि। बाक़ी हा, वॾनि खे उथाइबो आहे, छो जी वॾनि जे कारण पोइ ग़रीब बि झटि उथी वेंदा। ॾिसंदा एतिरा वॾा वॾा माण्हू बि ईंदा आहिनि त उहो बि अची वेंदा। त इहे जेका बि वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि इहे नंढनि खे उथाइण लाइ थींदा आहिनि। ॾिसंदा आहिनि वॾा वॾा माण्हू बि हिते वेंदा आहिनि त उहो बि झटि ईंदा, परंतु ग़रीब वीचारा ॾाढा ॾिसंदा आहिनि। हिकु ॾींहुं उहो बि असां वटि ईंदा, उहो ॾींहुं बि ईंदो, पोइ उन्हनि खे जॾहिं तव्हां सम्झाईंदा त ॾाढा ई ख़ुशि थींदा, हिकदमि बाबा सां चटकी पईंदा। उन्हनि जे लाइ बि तव्हां ख़ासि टाइम रखंदव। अहिड़ी आत्मायूं बि जो हिकदमि मतिलबु हिन दुनिया जे हिसाब सां घटि जाति वारा आहिनि उहे बि ईंदा, उहे ॿुधी करे सम्झंदा त चटकी पईंदा। बाबा चवंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि तव्हां ख़ासि टाइम रखंदव। ॿारनि जे दिलि में ईंदो आहे की असांखे त सभिनि जो उद्धार करिणो आहे, उहो बि पढ़ी करे वॾा ऑफिसर सादी ठही वेंदा आहिनि। तव्हां आहियो ईश्वरीय मिशन, तव्हांखे सभिनि जो उद्धार करिणो, असांखे छा करिणो आहे, सभिनि जो उद्धार करिणो आहे। गायन बि आहे न, बीलणे जा बेर खाधा। विवेक बि चवंदा आहिनि दान हमेशह ग़रीबनि खे ई कबो। बाबा चवंदा आहिनि गायन बि आहे बीलणे जे बेर खाधा। विवेक बि चवंदो आहे दान हमेशह ग़रीबनि खे ई कबो। त बाबा असांखे चवंदा आहिनि साहूकारनि खे दान न कबो आहे, तव्हांखे त अॻियां हली करे सभु कुझु करिणो आहे। हिन में योग जो बल खपे, जंहिंसां उहो कशिश में ईंदा। योग बल कमु आहे, छो जी देह अभिमान आहे न। हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे असांखे केसि ताईं बाप जी यादि रहंदी आहे, केसि ताईं असां काथे फसंदा त न आहियूं न। अहिड़ी अवस्था खपे जो कंहिंखे बि ॾिसण सां चलायमान न थिए, अहिड़ी अवस्था खपे जो कंहिंखे बि ॾिसण सां चलायमान न थिए। बाबा जो फरमान आहे देही अभिमानी ठहो, देह अभिमानी न ठहो। सभिनि खे आत्मा आत्मा बाबा जी दृष्टि सां ॾिसो। आत्मा ॼाणदी आहे असां बाबा आहियूं। देह जे सभु धर्मनि खे छॾो। अगरि अंत में अगरि कुझु बि यादि पियो त दंड पइजी वेंदो। बाबा चवनि था देह जे सभु धर्मनि खे छॾिणो आहे, अंत में कुझु बि यादि पियो त दंड पईंदो। एतिरी अवस्था मजबूत ठाहिणी आहे ऐं सर्विस बि करणी आहे। अंदरि में सम्झणो आहे अहिड़ी अवस्था जॾहिं ठहींदी तॾहिं इहा पद मिली सघंदी। असांखे अहिड़ी अवस्था ठाहिणी आहे जे अंत में हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु यादि ई न हुजे, तॾहिं असां उच पद पाए सघंदा आहियूं।
बाप त सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, ॾाढी सर्विस रहियल आहे। तव्हां में बि बल हूंदो त हुननि खे कशिश थींदी। बाबा चवंदा आहिनि असां में बि अगरि बल हूंदो न त उन्हनि खे कशिश थींदी, पंहिंजे अनेक जन्मनि जी कट लॻी वेंदी उन्हनि। बाबा चवंदा आहिनि अनेक जन्मनि जी कट लॻी हुई आहे, इहे ख़्यालात तव्हां ब्राह्मणनि खे रखिणो आहे। तव्हां में बि बल हूंदो त उन्हनि खे कशिश थींदी, अनेक जन्मनि जी कट लॻी हुई आहे, इहे ख़्यालात तव्हां ब्राह्मणनि खे रखिणो आहे। हाणे सभी आत्माउनि खे पावन ठहिणो, मनुष्य त न ॼाणंदा आहिनि, इहे तव्हां ई ॼाणंदा आहियो, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि, पंहिंजी जांच करणी आहे। जीअं बाबा बेहद में बीठो आहे, ॿारनि खे बि बेहद जो ख़्यालात करिणो आहे। बाप जो आत्माउनि में केतिरो लव आहे, एतिरो ॾींहुं लव छो न हुयो, छो जी डिफेक्टेड हुया। ऐं बाबा चवंदा आहिनि न मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, पतित आत्माउनि खे छा लव कंदा। हाणे तव्हां बाप सभिनि खे पतित खां पावन ठाहिनि था, त हाणे जो बाबा जी यादि में पावन ठहिण में इंट्रस्टेड आहे ऐं पुरुषार्थ करे थो, उन अनुसार बाबा जो लव बि उन ॿारनि सां ॿियो ई जास्ती थींदो रहंदो आहे। बाबा चवंदा आहिनि लवली ज़रूरु ठहिणो पवंदो। बाबा आहे ई लवली, ॿारनि खे ॾाढी कशिश कंदा आहिनि, दिन प्रतिदिन पवित्र ठहींदा वेंदा, ओतिरो तव्हांखे ॾाढी कशिश थींदी वेंदी। बाबा में ॾाढी कशिश आहे, एतिरो खीचता जो तव्हां ठहरी न सघंदा। ॿियो बाबा चवंदा आहिनि तव्हांजी अवस्था में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार अहिड़ी आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हां ॿारनि जी अवस्था बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ईअं अची वेंदी। बाप में ॾाढी कशिश हूंदी, एतिरा खीचा त जो तव्हां ठहरी न सघंदा। बाबा वरी असां में विकार कट ख़तमु थींदी वेंदी। तव्हांजी अवस्था बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार अहिड़ी अची वेंदी जो असां द्वारा माण्हुनि खे कशिश थींदी। हिते बाप खे ॾिसंदा रहंदा त बसि सम्झंदा हाणे वञी करे बाबा सां मिलियो, अहिड़े बाबा सां पोइ कॾहिं बिछड़ो ई न। बाप खे पोइ कशिश थींदी आहे ॿारनि जी, हिन ॿारनि जी त कमाल आहे, हिन ॿार जी त कमाल आहे, वॾी सुठी सर्विस कंदा आहिनि। हा कुझु डिफेक्ट बि आहे, पोइ बि अवस्था अनुसार टाइम ते ॾाढी सर्विस कंदा आहिनि। कोई खे दुख ॾियणो ई न आहे, कोई खे दुख ॾियण जीअं आसामी न ॾिसण में ईंदी आहे। बाबा ॿारनि में ईअं ॾिसंदा आहिनि कि हिन में कुझु डिफेक्ट न आहे, कुझु डिफेक्ट बि आहे, पोइ बि अवस्था अनुसार टाइम ते वॾी सर्विस कंदा आहिनि। कोई के बाबा ई ॿारनि खे ॾिसंदा आहिनि, बीमारी आदि थींदी आहे त उहो बि कर्म भोग थींदो आहे। ख़ुदि बि सम्झंदा आहिनि जेसि ताईं हिते आहियूं कुझु न कुझु थींदो रहंदो, भले रथ आहे पोइ बि कर्म भोग त पिछाड़ी ताईं भोगणो ई आहे न। ईअं न मां हिननि खे आशीर्वाद करां, इन्हनि खे बि पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे। हा रथ ॾिनो आहे हुनजे लाइ कुझु इज़ाफ़ो ॾेई छॾंदा आहिनि। ॾाढी बांदेलियूं कीअं ईंदियूं आहिनि, कीअं युक्ति सां छुटी करे ईंदियूं आहिनि। उन्हनि जो जेतिरो लव रहंदो आहे ओतिरो ॿिए कंहिंजो न रहंदो आहे। ॾाढनि जो लव बिल्कुलु बि न आहे, उन बांदेलियुनि जे लव सां त कंहिंजी बि भेट न करे सघूं असां। बाबा चवनि था बांदेलियुनि जो योग बि घटि न सम्झणो आहे, ॾाढो प्यार सां रोईंदी आहिनि बाबा ओ बाबा कॾहिं असां मिलंदासीं। बाबा विश्व जा मालिक ठाहिणा वारे बाबा असांखे कॾहिं मिलंदा। ईअं अंदरि तड़पदी आहे। जीअं बांदेली आहे जो अहिड़ी बांदेली जो प्रेम जे आंसू बहाईंदी रहंदी आहिनि, उहा
उहो उन्हनि खे दुख जे आंसू न चईंदासीं, उहा आंसू प्यार जा आंसू हूंदा आहिनि। बाबा सां मिलण जे लाइ जो आंसू निकिरंदा आहिनि न, उहे दुख जा आंसू न हूंदा आहिनि, उहे आंसू प्यार जी मोती ठही वेंदा आहिनि। पोइ बाबा उन मोतियुनि खे बि संभाले करे रखंदा आहिनि। जेका बाप जे प्यार में आंसू पाईंदा आहिनि न, उहे मोती थी वेंदा आहिनि। त उन बांदेलियनि जो योग कोई घटि थोरी आहे, यादि में ॾाढो तड़पंदी आहे। ओ बाबा, असां तव्हां सां कॾहिं मिलंदासीं, ॾाढो सभु दुख मिटाइण वारो बाबा। बाप चईंदा आहिनि जेतिरा समय तो यादि में रहंदव, सर्विस बि कंदव। पर कोई बंधन में रहंदा आहिनि, ख़ुदि सर्विस न करे सघंदा आहिनि, परंतु यादि जो बि ॾाढो बल मिलंदो आहे। यादि में ई सभु कुझु समायो आहे। तड़पंदी रहंदियूं आहिनि बाबा, कॾहिं तव्हां सां मिलंदासीं, जो असां बाबा कॾहिं मौक़ो मिलंदो जो असां तव्हां सां मिलंदासीं। केतिरो यादि में रहंदियूं आहिनि। अॻियां हली दिन प्रतिदिन बाबा चवनि था, अॻियां हली दिन प्रतिदिन तव्हांखे ज़ोर सां खीच थींदी। बाबा जी असांखे ज़ोर सां खीच थींदी। सनानु कंदे, कार्य कंदे यादि में ई रहंदव। जॾहिं असांजी आत्मा प्योर थींदी वेंदी त ज़ोर सां कशिश थींदी। सनानु कंदे, कार्य कंदे बि बाप जी यादि में रहंदासीं। बाबा कॾहिं उहो ॾींहुं थींदो जीअं बंधन खलास थींदा। वीचारी पुछंदी रहंदियूं आहिनि, बाबा इहे असांखे ॾाढो तंग कंदा आहिनि, छा करूं? ॿारनि जी पिटाई करे सघंदा आहियूं, पाप त न पवंदो? बाप चईंदा आहिनि अॼुकल्ह जा ॿार त अहिड़ा ई आहिनि जो ॻाल्हि न पुछो। कंहिंखे पति सां दुख हूंदो आहे त अंदर में बाबा चईंदा आहिनि कंहिंखे पति सां दुख थींदो त अंदर में सोचती कॾहिं इहे बंधन छुटे त बाबा सां मिलां। बाबा ॾाढो कड़ो बंधन आहे, छा करूं? पति जो बंधन कॾहिं टुटंदो? बसि बाबा बाबा ई कंदी रहंदी आहे। उनजी कशिश त ईंदी आहे न। अबलायूं ॾाढो सहन कंदियूं आहिनि। बाबा ॿारनि खे धीरज ॾींदा आहिनि। ॿार तव्हां बाप खे यादि कंदा रहो त सभु बंधन ख़तमु थी वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे, पंहिंजी जांच करणी आहे कि असां में कोई अवगुण त न आहे। बाबा रोज़ रोज़ असांखे चवनि था कि असांजी यादि बाप ताईं पहुचंदी आहे। असांजो सुभाउ दैवी सुभाउ आहे। वृत्ति ॿियो तरफ़ त भटकंदी न आहे न। ॿियो आहे अहिड़ो लवली ठहिणो आहे जो बाप खे कशिश थींदी आहे। अहिड़ो लवली ठहिणो आहे जो बाप खे कशिश थींदी रहे। असां द्वारा सभिनि खे सुख ॾियणु ऐं बाबा चईंदा आहिनि अहिड़ो लवली ठहिणो आहे जो बाप खे कशिश थींदी रहे। असां ॿारनि खे सभिनि खे सुख ॾियणो आहे, प्यार सां बाप खे यादि करिणो आहे, बाबा खे बि असांजी कशिश थिए। वरदान आहे, साथी के सदा साथ रखी सहयोग जो अनुभव करण वारा कंबाइंड रूपधारी ठहो। सदा तव्हां ऐं बाप अहिड़ो कंबाइंड रहो जो कोई अलॻि करे ई न सघे। कॾहिं पाण खे अकेलो न सम्झो। बाप दादा अविनाशी साथ निभाइण वारो तव्हां सभिनि जो साथी आहे। बाबा असांजो अविनाशी साथ निभाइण वारो असांजो साथी आहे। त बाबा चयो बाबा हाज़िर। असां हिन ड्रामे बाबा चयो बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि। असां बाबा जा बाबा, असांजो बाबा असांजी हर सेवा में सहयोग ॾियण वारा आहिनि। सिर्फ़ु पंहिंजे खे कंबाइंड स्वरूप जे रूहानी नशे में रहो।
मां कंबाइंड आत्मा आहियां, बाबा ऐं मां। स्लोगन आहे सेवा ऐं स्व उन्नति ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे त सदा सफलता मिलंदी रहंदी। सेवा ऐं स्व उन्नति जो बैलेंस रखो त सदा सफलता मिलती रही। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।